अस्सलाम वालेकुम। अॼु असां तव्हांखे कंप्यूटर जे मदद सां ॿुधायूं था, बल्कि ॾेखारियूं बि था त जेकी हिन वक़्तु कंडीशन आहे, पोज़ीशन आहे हिंदुस्तान जी बादलनि जे लिहाज़ सां, उहा कीअं तब्दील थी रही आहे, उहा असां तव्हांखे ॾेखारियूं था। ऐं इहो बि असां तव्हांखे अॼु ॿुधायूं था त सिंध में बरसातूं कॾहिं अचण वारियूं आहिनि। ऐं उनजो जेको असां वटि हींअर चार्ट आयो आहे, हीअ ॿिए इंडिकेटर ते आहे। ऐं हिन चार्ट जे मुताबिक़ असां वटि 19 तारीख़ ते बरसाति काफ़ी इलाइक़नि में शुरू थी वेंदी ऐं सिंध त सॼी कवर थी वेंदी, पर बलोचिस्तान जा ओभरिया इलाइक़ा वेंदे कोयटा ताईं ऐं पूरो पंजाब ऐं पूरो KP के उन्हनि में बरसातुनि जो ॿुधायल आहे। इस्लामाबाद में तमामु शदीद तरीन बरसाति ॾेखारी पई वञे। ऐं 19 तारीख़ खां ई सिस्टम शुरू थींदा। त इहा अॼोकी असांजी मुख़्तसिर अपडेट हुई, जंहिंजे बारे में असां तव्हांखे ॿुधायो। ईंदड़ अपडेट असांजी जारी रहंदी। असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं उनखे ॿियनि दोस्तनि ताईं बि पहुचाईंदा। इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।